साईं मुंहिंजा हिकिड़े मुल्क जो बादशाह त रब पाक पाण आहे, पर हिन कूड़ी दुनिया जो बादशाह। हाणे बादशाह ईअं हिकु चकर घुमंदो फिरंदो पंहिंजे महल में, महल जी चोटी ते आयो मथे। 2-3 माड़ महल हुजे, मथे आयो घुमंदो फिरंदो। हाणे हिते उते जा नज़ारा पियो ॾिसे। महल जे पासे में हिकिड़ो घर हुजे, उन्ही घर जी छित ते हिकिड़ी तमामु सुहिणी ख़ूबसूरत औरत कपिड़ा पई सुकाए। माई तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। बादशाह ॾिठो त बादशाह खे उहा माई वणी वई। बादशाह सॾु कयो उन महिल पंहिंजी बानी खे, पंहिंजी दासी खे, त हेॾां अचु। दासी ऐं बानी बादशाह वटि आई त बादशाह चवणु लॻो त हीअ माई कंहिंजी आहे, केरु आहे? त हिते उहा दासी, उहा बानी चवणु लॻी उन बादशाह खे त बादशाह सलामत, तव्हां वटि जेको सिपाही आहे, तव्हांजो जेको गुलाम, हीअ उनजी ज़ाल आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त अच्छा, जेको मूं वटि सिपाही उनजी ही ज़ाल आहे? चई हा, उनजी ही ज़ाल आहे। बादशाह हाणे एतिरो कुझु इहो नज़ारो ॾिसी करे हेठि लही आयो। बादशाह खे उहा माई तमामु जाम वणी। बादशाह जी दिलि में उनजे लाइ बुरा ख़्याल पैदा थी विया। बादशाह उन सिपाही खे घुरायो ऐं चवणु लॻो त फलाणे हंधि वञ, हिकिड़ो बादशाह आहे, उन बादशाह ॾांहुं हीअ ख़त खणी वञ ऐं हिन ख़त जो जवाबु लाज़मी उतां वापसी खणी अचिजांइ। सिपाही चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, बिल्कुलु जेको तव्हांजो हुकुम। हाणे सिपाही ऐं उहा हुनजी ज़ाल सिर्फ़ु 2 ई घर में हुआ। ॿार बचो त हुननि जो हो ई कोन। सिपाही उहो ख़त खणी उन बादशाह खां सिधो आयो पंहिंजे घर। को वियाणू उनजे सरांदी उहो ख़त रखी ऐं पंहिंजी तयारी सॼी मुकमल करे उन बादशाही जे माना वञण जे लाइ उहो ख़त बादशाह जो खणी होॾां वञण जे लाइ तयारी मुकमल करे छॾी। राति जो सुम्ही रहियो। खैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो ऐं हू निकिरी पियो, बादशाह जेको हिन खे कमु चयो उनजे लाइ घोड़े ते चढ़ी ऐं सिपाही निकिरी पियो। ज़ाल हिन वारी उते ई अकेली रहण लॻी उन घर में। हाणे इहा उनखे ख़बर कोन्हे त बादशाह जी इहा चाल हुई। ख़त हुनखे ॾेई ऐं ॿिए हंधि रवानो कयो बादशाह। हाणे होॾां बादशाह ॾिठो त सिपाही वियो हलियो, हाणे वञिजे इन जे घर। बादशाह आयो, अची घर जो दर खड़कायो उन सिपाही जो। हाणे माई उतां आई। माई चवणु लॻी त ख़बर कोन्हे केरु आहे। माई आवाज़ ॾिनूं त केरु आहीं? जेको दर खड़काई पियो त हिते बादशाह चवणु लॻो त आऊं तव्हांजे सिपाही जो मालिक आहियां ऐं बादशाह आहियां। हिते जो बादशाह आहियां, तव्हांजे मुड़ुस जो मालिक आहियां। माई खणी दर खोलियो। बादशाह अंदरि ढरी आयो, अची वेठो। माई दिलि में ख़्यालु कयो त ख़बर न आहे अॼु असां ग़रीब जे घर, असां ग़रीबनि जे घर ही बादशाह कीअं आयो आहे, कहिड़े इरादे सां आयो आहे। माई पुछा करणु लॻी त बादशाह सलामत, तव्हां ख़ैर मज़ा आया आहियो? त हिते बादशाह चवणु लॻो त आऊं अॼु तुंहिंजो महिमान थी आयो आहियां, अव्हांजो। त माई चवणु लॻी त या अल्लाह साईं, मूंखे पनाह में रखजांइ ऐं तूं आयो ऐं मूंखे ख़ैर न पियो लॻे। बादशाह खे हिते कावड़ चढ़ी वई। बादशाह चवणु लॻो त चवें छा थी? त हिते माई चवणु लॻी त बादशाह सलामत, वॾड़ा वीचारा चई विया आहिनि त कॾहिं बि शींहं केॾो न बुख छो न मरे, पर मुर्दार शइ कोन खाईंदो। ऐं माई चवणु लॻी त बादशाह सलामत, तूं जंहिं कटोरे में पाणी पीअण आयो आहीं उन में अॻे ई तव्हांजो कुतो पाणी पी वियो आहे। त इहा पहको उन माई उन बादशाह खे ॾिनो। बादशाह खणी कंधु हेठि कयो। बादशाह शर्मसार थियो। बादशाह उन महिल वापसी हलियो वियो। बादशाह जी का अहिड़ी शइ उते रहिजी वई। माई कुझु अहिड़ा पहाका ॿुधाया पंहिंजी इज़त बचाइण जे लाइ। बादशाह सम्झी वियो। बादशाह शर्मसार थियो, उतां हलियो वियो। तड़ तकड़ मज़ा बादशाह जी का अहिड़ी शइ उते रहिजी वई। बादशाह हलियो वियो। हाणे होॾां हिन माई जो मुड़ुसु उहो सिपाही हाणे वाट ते पुॻो त उनखे यादि आयो त ख़त जेको बादशाह मूंखे चयो होॾां खणी वञण लाइ, उहो त मूंखे विसरी वियो हलियो। त सिपाही चवणु लॻो त वञा उहो ख़त खणी अचां। सिपाही वापसी मोटियो, सिधो आयो पंहिंजे घर। हाणे जिते ख़त रखियो, विहाणे जे हेठि उहो ख़त खईं। हाणे उन सिपाही जॾहिं उहा बादशाह जी उहा शइ ॾिठी त बादशाह माना सिपाही खे त चकर अचणु लॻो। सोचणु लॻो त हीअ छा थी वियो। हाणे बादशाह मूंखे मोकिलियो ऐं बादशाह पोयां पंहिंजो मतिलबु पूरो कयो। बादशाह मूंखे इहो बहानो करे केॾांहुं मोकिलियो ऐं पोयां हुन पंहिंजो मतिलबु पूरो कयो। हाणे उन महिल त हीउ कुझु कोन, हीउ उहो ई ख़त खणी ऐं घोड़े ते चढ़ी ऐं वरी निकिरी पियो। पंहिंजी ज़ाल सां बि न मिलियो। ही हाणे वियो वञी उते उन बादशाह जी बादशाही में उहो ख़त हिन जो ॾिनई ऐं उतां जवाबु खणी ऐं वरी सिधो वापसी मोटी आयो बादशाह वटि, संदुसि पंहिंजे बादशाह वटि। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त तूं मुंहिंजो कमु करे आहीं, तोखे काफ़ी सारा इनाम ॾियां थो। 100 दीनार उन सिपाही खे उन बादशाह ॾिना त तूं ख़त खणी वे, उनजो जवाबु बि आणे ॾिनई। हाणे 100 दीनार जॾहिं हिन खे मिलिया त हीअ आयो कंहिं
शहर में चवणु लॻो त हाणे मुंहिंजी ज़ाल लाइ कोड़ो सामान वठां, जेको औरताणू सामान औरतुनि जो थींदो आहे, सो कपिड़ा वग़ैरह जेको सामान थियो सो हिन वरितो, कुझु तोहफ़ा वग़ैरह बि हिन वरिता। उन इनाम जा जेको बादशाह हिन खे ॾिनो सभु उहो खणी सिधो पंहिंजे घर आयो ऐं अची पंहिंजी ज़ाल खे ॾिनी ऐं चवणु लॻो त हीअ कपिड़ा वग़ैरह पा तयारु वग़ैरह थी त हलूं था तुंहिंजे माइटनि जे घर। त हिते ज़ाल चवणु लॻी त हीअ शयूं तो किथां ॾियूं? त हिते उहो चवणु लॻो त बादशाह मूंखे 100 दीनार ॾिना इनाम में, उन पैसनि मञा ही तोहफ़ा वग़ैरह ही कपिड़ा तुंहिंजे लाइ हर शइ वठी आयो आहियां। हाणे तूं पा तयारु थी सुहिणी थी त हलूं तुंहिंजे माइटनि जे घर। ज़ाल चवणु लॻी पंहिंजे मुड़ुस खे त भले ठीकु आहे। हाणे उन महिल तयारु वग़ैरह थी सॼो सिस्टम करे हेॾां होॾां हीअ निकिता, उहे तोहफ़ा वग़ैरह बि खयां। हाणे उहो सिपाही संदसि मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे वठी सिधो सूरजनि में आयो, उन मुड़ुस जे माना सूरजनि में उन छोकिरी जे माइटनि में। हाणे उते हिकिड़ो ॿ ॾींहं रहियो, हुननि बि ॾिठो तोहफ़ा वग़ैरह हेॾां होॾां त खणी आया आहिनि, सभु ख़ुशि थिया। हाणे उहो सिपाही उतां पंहिंजी ज़ाल खे छॾे ऐं वापसी मोटी आयो घर पंहिंजे। ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, तव्हांजो वञी महिनो थियो, हिन पंहिंजी ज़ाल जे बारे में न पुछा कई ऐं न ई उनखे वठणु वियो। हाणे उतां उन माई जो भाउ उतां आयो सिधो हिन वटि, हीअ वेठो हुजे पंहिंजे घर, सो चवणु लॻो त अदा तूं उतां जीअं असांजी भेण खे छॾे पंहिंजी ज़ाल खे छॾे आयो, उनजी का ख़बरचार बि कोन वरिती, न उनखे वठणु आहे। आख़िर कहिड़ी नाराज़गी आहे, का नाराज़गी जी वजह को असांखे ॿुधा त सही। त हीउ चवणु लॻो त जेको बि मुंहिंजे ज़िमे में हो, मूं पंहिंजो हक़ पूरो अदा कयो। चवणु लॻो त पोइ हल सरदार वटि फ़ैसिलो थींदो। संदसि सालो हिन खे चवणु लॻो जी भले आऊं हलण जे लाइ तयारु आहियां, जेको फ़ैसिलो थिए। हाणे उन महिल उन माई जो भाउ ऐं ही सिपाही सिधो आया सरदार वटि। सरदार हो कोन, सरदार को उन बादशाह वटि वेठलो हो। हाणे बादशाह बि मौजूदु, सरदार बि मौजूदु, हीअ सिधो फ़ैसिलो खणी आया अची उन बादशाह ऐं सरदार वटि। हाल अहिवाल हिन सरदारनि खे ॾिना त सरदार पुछा करणु लॻो, बादशाह बि उते मौजूदु हुजे त ख़ैरु मज़ा आया आहियो। त माई वारो भाउ चवणु लॻो उन सरदार खे त सरदार ॻाल्हि ॿुध, असां हिकिड़ो तमामु सुहिणो ख़ूबसूरत बाग़ हिन खे ॾिनोसीं ऐं उन में फल मेवा लॻल हुआ, मिठो पाणी जो माना खूह हो हिन खे ॾिनोसीं, सो हिन उहो ख़राबु करे छॾियो। त हिते उहो सरदार पुछा करणु लॻो उन सिपाही खां त छा ही सही पियो चवे? त हिते ही चवणु लॻो त सरदार साईं, बाग़ हिननि खे मूं जीअं हिननि मूंखे उहो बाग़ ॾिनो त अहिड़ो बाग़ मूं हिननि खे वापसी कयो, भले पुछा कर। त सरदार पुछा करणु लॻो उन माई जे भाउ खां त छा बाग़ तव्हांखे हिन वापसी ॾिनो? त हिते ही चवणु लॻो त बिल्कुलु बाग़ असांखे मिलियो वापसी, सही सलामत आहे, पर दरअसल उन मञा हिन मेवा बि खाधा बाग़ मञा ऐं टारियूं वग़ैरह बि हिन टोड़ियूं ऐं उन खूह मञा पाणी बि पीतई, पर खूह बि बंदि करे छॾी। त हीउ पुछा करणु लॻो त हा चई ईअं बिल्कुलु कोन्हे, अॻु में खां ई बहितर बाग़ मूं हिननि खे वापसी कयो। त हिते ही सरदार चवणु लॻो त बिल्कुलु हिन सही सलामत बाग़ तव्हांखे चई, हा बिल्कुलु सही सलामत असांखे बाग़ हिन वापसी कयो। त हिते चवणु लॻो त पोइ मसइलो छा आहे? त चवणु लॻो उहो उन माई जो भाउ त बाग़ त असांखे हिन वापसी कयो, पर वापसी छो कयो इन जी वजह हिन खां पुछणु थो चाहियां। हिन खां पुछा कर त बाग़ असांखे वापसी छो कयो? हाणे माई वारो फ़ैसिलो अहिड़े तरीक़े सां सरदार खे ॿुधाइजे पियो त हाणे जेके फ़ैसिला औताकनि वग़ैरह ते वेंदा आहिनि त माइन जे बारे में ज़िक्र कोन थींदो आहे, पर हाणे त जहालत आहे, माइन वारा रननि वारा फ़ैसिला बि औताकनि ते थींदा आहिनि, सरेआम नाला ऐं वग़ैरह वठिबा आहिनि। पर अॻिणे ज़माने में ईअं थींदो हो त कंहिंजो ढकिजे त बहितरु आहे। हाणे भाउ संदसि पंहिंजी भेण जे बारे में माना अहिड़े हिसाब सां सवाल जवाबु सरदार जे अॻियां मुड़ुस बि मौजूदु हुजे। हाणे इहे सवाल जवाब पिया थियनि। त हिते उहो सरदार पुछा करणु लॻो त पोइ बाग़ जेको तो हिननि खे वापसी कयो, आख़िर हिन जी का वजह? त हिते उहो माना मुड़ुस चवणु लॻो सिपाही उन सरदार खे त सरदार, मुंहिंजो बाग़ तमामु सुहिणो ख़ूबसूरत, पर हिकु चकर जीअं बाग़ में ढरियसि त उते हिकिड़ो शींहं जा मूं पेर ॾिठा। बाग़ में शींहं जा पेर ॾिठा त मूं सोचियो त इहो शींहं मूंखे सुभाणे खाई वेंदो, सो तंहिंजे करे ई उहो बाग़ मूं वापसी कयो हिननि खे। त हिते हुन बादशाह इहा सॼी ॻाल्हि ॿुधी वरिती। बादशाह उन महिल को टेक ॾियो, हिन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो पियो। त हिते बादशाह चवणु लॻो उन सिपाही खे त सिपाही ॻाल्हि ॿुध, इहो बाग़ तुंहिंजो जेको आहे न, सो तमामु भलो ऐं सही बाग़ अथई। दरअसल हिकु चकर इन बाग़ में उहो शींहं वियो हो, पर शींहं पंहिंजो को बि असरु उते न छॾियो ऐं को बि पतो वग़ैरह न टोड़ियो ऐं न ई को फल वग़ैरह को मेवो उन
जा खाधी न ई पाणी पीतई। सो उहो शींहं मायूस थी उदास थी उतां वापसी मोटी आयो ऐं चवणु लॻो उहो बादशाह त सिपाही ॻाल्हि ॿुध, ख़ुदा जो कसम आहे कॾहिं बि ज़िंदगी में मूं अहिड़ो बाग़ न ॾिठो। इन बाग़ खे तमामु मज़बूत दीवारूं आहिनि चौधारी, सो इहो बाग़ तूं क़िस्मत वारो आहीं जेको बाग़ तोखे अहिड़ो हिननि ॾिनो। हाणे बादशाह एतिरो यकीन वग़ैरह हिन खे ॾियारियो त उन महिल सिपाही सम्झी वियो त सरदार चवणु लॻो त हाणे इहो बाग़ तूं हिन खां वापसी वठि। त हीउ चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हीअ ॻाल्हि मुंहिंजा सम्झी वियो। त हीउ आयो पंहिंजी ज़ाल वटि, सो उनखे चवणु लॻो त मूंखे माफ़ु कजांइ। बहरहाल हीअ शयूं त हिते उहा माई चवणु लॻी, हिन जी ज़ाल चवणु लॻी त आउं तुंहिंजी वफ़ादार औरत वफ़ादार ज़ाल आहियां, कॾहिं बि तुंहिंजी इज़त खे टिको हाणे न ॾींदसि। हीउ त हो बादशाह, खणी केर बि हुजे कुझु बि हुजे पर तुंहिंजी इज़त खे दाग़ हणण कोन, मूं ते भरोसो ऐं यकीन रख। हाणे तूं सम्झी वियो हूंदे त हिते मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे उतां वठी आयो पंहिंजे घर। सो हाणे उन ज़ाल मुड़ुसु जो पाण में यको पको माना भरोसो ऐं यकीन थी वियो। सो हाणे ईअं ई फ़ैसिला थींदा आहिनि ओताकन इन्हनि ते। त उमेदु आहे त तव्हांखे बि इन मज़ा सुठो सबक़ु मिली वियो हूंदो, सम्झी विया हूंदो, सुठी सम्झाणी तव्हांखे मिली वेंदी। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।